अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में आम चूंडुनि लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम आणण ऐं सेनेट जूं चूंडूं ॻुझी रायशुमारीअ बदिरां हथ मथे खणी कराइण जो ऐलान करे छॾियो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सेनेट में ॻुझी रायशुमारीअ ज़रिए हॉर्स ट्रेडिंग थींदी आहे। माण्हू MP खे पैसा ॾेई करे सेनेट में पहुचाईंदा आहिनि। शो ऑफ हैंड ज़रिए सेनेट जूं चूंडूं कराइण जे लाइ 2 भाङ 3 जी अक्सरियत घुर्बल हूंदी आहे। हाणे सियासी पार्टियुनि ते आहे त उहे असांजी हिमायत जी तजवीज़ कनि थियूं या न। वज़ीर आज़म पारां गिलगित बल्तिस्तान खे बि सूबो ठाहिण जो अज़म बि वरजायो वियो। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त हुकूमत पारां कोरोना जी आड़ में जलसनि जी पाबंदीअ खे रद्द करियूं था। समूरा जलसा शेड्यूल मुताबिक़ थींदा। एहतिसाब जी ॻाल्हि कंदड़ हुक्मरान शुगर मिल मालिकनि खे 400 अरब रुपयनि जो फ़ाइदो पहुचारायो। इस्लामाबाद में PDM जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे फज़ल रहमान चयो त FBR जे अॻूणे चेयरमैन जो बयानु हुकूमत ख़िलाफ़ चार्ज शीट आहे। बदउनवान माण्हुनि जी फ़हरिस्त वज़ीर आज़म खे ॾियण ते खेसि उहिदनि तां हटायो वियो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त समूरियूं पार्टियुनि खे फ़ैसिलो करणो पवंदो त सियासी लोटनि खे वापसि पार्टियुनि में शामिल न कयो वेंदो। PDM जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त गिलगित जे चूंड नतीजा 48 कलाक पहिरियों ख़बर पइजी वई हुई। हुकूमत वाइको करण लाइ सरकारी नतीजनि जो इंतज़ारु कयो। नवाज़ शरीफ़ जी गैर मौजूदगीअ में आऊं PDM इजलासनि में पार्टीअ जी नुमाइंदगी कंदसि। PDM जे इजलास खां पोइ अपोज़िशन जमायतुनि विच में नओं मुआहिदो करण ते गौर कयो वियो। PDM इजलास दौरान मीसा के पाकिस्तान मसौदे ते इतफ़ाक़ न थी सघियो। मुआहिदे ते गौर लाइ रज़ा रब्बानी, एहसन इक़बाल, शीरी रहमान ऐं ॿियनि ते ॿधल 5 रुकनी कमेटी क़ाइमु। कमेटी मीसा के पाकिस्तान पार्लियामानी ख़ुद मुख़्तियारनि आइन जी बालादस्ती ऐं 18वीं तरमीम जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण समेत 26 नुक़्तनि ते गौर करे हतमी मसौदो तयारु कंदी। इजलास में मरियम नवाज़, शाहिद खाकान अब्बासी, यूसुफ रज़ा गिलानी, राजा परवेज़ अशरफ, एहसन इक़बाल ऐं ॿियनि शिरकत कई। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ में फ़ोन ते राब्तो। गिलगित बल्तिस्तान जे चूंडनि खां पोइ वारी सूरत हाल ते हिकमत अमली जोड़ण ते बि इतफ़ाक़। ॿिन्ही अॻवाननि पारां गिलगित चूंडनि में धांधलियुनि जी मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अपोज़िशन जो हुकूमत इम्तियाज़ खां वधीक वोट खणणु PTI जी गैर मक़बूलियत जो सबूत आहे। मरियम नवाज़ चयो त GB जो अवाम अपोज़िशन जे बयाने सां गॾु बीठो आहे। ॿिन्ही अॻवाननि में जल्द मुलाक़ात ते बि इतफ़ाक़ कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त परॾेह मां 19 लख टन कणिक जल्द ॾे अची वेंदी। हाणे मुल्क में कणिक जी का बि खोट न आहे। खंड मार्केट में 83 रुपया किलो ऐं यूटिलिटी स्टोरनि ते 68 रुपया किलो विकिरो थी रही आहे। इस्लामाबाद में शिबली फराज़ सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे सलाहकार हाफ़िज़ शेख चयो त PTI हुकूमत में आई त मुल्क मुआइशी बहरान में हुयो। हुकूमत जी कोशिश सां मईशत मज़बूत थी रही हुई त कोरोना जी वबा अची वई। हुकूमत खे मजबूरीअ में IMF वटि वञणो पियो। करंट अकाउंट खसारो $20 अरब मां घटाए $3 अरब ताईं आंदो वियो। 4 महीननि दौरान नवां कर्ज़ न वठणु हुकूमत जी वॾी कामयाबी आहे। काज़ी अहमद शहर जे शेर मोहम्मद कॉलोनीअ में नाफ़रमान पुट गुलाब ठकुर पंहिंजी 70 सालनि जी पीर सां नमड़ साला गौरीअ खे छुरियुनि जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे सीरियस हालत में काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त पंहिंजी अमड़ खे ज़ख़्मी करण जो कारण मालूम न थी सघियो आहे ऐं नई वरी का गिरफ़्तारी अमल में आई आहे। पटीरन 20 ॾींहं अॻु 2 नौजवाननि एजाज़ राजपर ऐं नूर अहमद राजपर खे क़त्ल कयो वियो। हिन महिल ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो, जंहिं सबबि नौशहर फेरोज़, फुल शहर, मीरापुर ऐं नवाबशाह अचण वञण वारी ट्रैफ़िक मुअत्तल, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र पीपुल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह में क़ाइमु कोरोना वार्ड जो दौरो करे उते सहूलतुनि जे बारे में जाइज़ो वरितो ऐं डिप्टी कमिश्नर तहलका अस्पताल सकरंड जो पिणु दौरो कयो ऐं उते जे सिहत ऐं सहूलत जे बारे में पिणु मालूमात हासिल कई ऐं स्कूलनि में तालीमी सरगर्मियुनि ऐं कोरोना SOPs जो जाइज़ो पिणु वरितो। ठटगोराव जी रहवासण बेवा रेशमा मंगणार पंहिंजे मासूम ॿारड़नि सां गॾु प्रेस क्लब नौशहर फेरोज़ अॻियां एहतजाज कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त शेनीला ऐं शकीला चोरीअ जे कूड़े इल्ज़ाम हेठि मुंहिंजे मासूम पुट वकार खे पंहिंजे घर अंदरि बंदि करे छॾियो आहे, जंहिंखे छॾाइण लाइ उन्हनि जे घर वियसि त उन्हनि मूं ते कैंचीअ जा वार करे मूंखे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो।
अहिड़ी दांह मिठियाणी थाणे ते ॾिनी पर पुलिस जवाबदारनि खे रिश्वत एवज़ गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। जंहिं ते हुन दाहींदे चयो त मूंखे ज़ख़्मी कंदड़ ऐं मुंहिंजे पुट खे घर अंदरि बंदि करण वारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।